भिटशा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में रमज़ान अल मुबारक जे भलारे महीने जी आमद खां अॻु दुकानदारनि महांगाई करे शहरियुनि खे परेशान करणु शुरू करे ॾिनो। भिटशा में शहरियुनि चयो त ज़िले इंतिज़ामिया मुनाफ़ाखोरनि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हथरादू वधंदड़ अघनि ते कंट्रोल कराए ॾिनो वञे। भलारे महीने में मुनासिब अघ मुक़ररु कया वञनि, रोज़ेदारनि लाइ ख़सूसी पैकेज ॾिनो वञे। शहर अंदरि सस्ता बाज़ार क़ाइमु करण बाबति तयारियूं वठणु घुर्जनि त जीअं रमज़ान अल मुबारक मुक़दस महीने में रोज़ेदार फ़ाइदो हासिल करे सघनि। ॿीणा अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई कयूं वञनि। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।